ही किंजर डंड जी सेंचुरी एरिया जे अंदर जेको मेन मरकज़ी जगह है उन जगह ते बासर धुरियन पारां ही जेका असां किंजर डंड जे अंदर कब्ज़ो कयो पियो वञे। ही आसानीअ सां ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया मंज़र त ही हैवी मशीनरी आहे जंहिंजे ज़रिए किंजर डंड जे अंदर ही कब्ज़ो कयो पियो वञे, जंहिं जो तव्हां असां लाॻापियल इदारनि सिंध वाइल्ड लाइफ DC ठट्टो ऐं सभिनी खे इहो ॾेखारण बि चाहियूं था ऐं ॿुधाइण बि चाहियूं था त ही जेको आहे सो किंजर जो कोर एरिया आहे जिते हींअर पखियुनि जी ब्रीडिंग जी सीज़न आहे। समूरा जानवर जेके बि आहिनि उन्हनि जी हींअर ब्रीडिंग जी सीज़न आहे। ऐसी मज़ीद अच्छी वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा। उन्हनि सभिनी खे मिसमार कयो वियो आहे। अलाए केतिरा वण हितां कढिया विया आहिनि। ही जेको कुदरती वहिकिरो पिणु आहे, हीअ जेका सोड़ नदी आहे उन जो ही कुदरती वहिकिरो आहे जेको किंजर डंड में मिले थो। ही साम्हूं तव्हां ॾिसो, साम्हूं किंजर डंड आहे जेका 1.5 किलोमीटर परे न आहे, पर जॾहिं पाणी जी